हाल आहे? खुश आहियो बाबा? ख़ैर, वालेकुम सलाम, ख़ैर दुआऊं। तव्हां खुश आहियो? तबियत ठीकु आहे? अल्लाह तव्हां ख़ुशि रखे। माशाल्लाह, ही जेको ज़हर ज़िंदगी ड्रामो तव्हांजो डायरेक्शन में ही पहिरियों एॾो वॾो सोप सीरियल आहे ऐं इन में महिनतूं जेके कयूं आहिनि, कीअं लॻो ही ड्रामो ऐं तव्हांजूं महिनतूं? सर, पहिरीं ॻाल्हि त इहा साईं नूर ज़मर साहिब जी स्पेशल महिरबानी आहे जो ट्रस्ट करे मूंखे ही प्रोजेक्ट वठाए ॾिनो अथई ऐं उनखां पोइ तमामु ॾुखियो कमु आहे डायरेक्शन। ट्रस्ट जी माना त घणी छा चई? माण्हू सम्झी वेंदा ॾिसण वारा, छो जे अॻु में को डायरेक्शन कई आहे जेके बि प्रोजेक्ट थिया आहिनि, पर जेको पाण ते ज़िम्मेवारी अचे थी ॾाढो ॾुखियो। पर जेका कास्ट आहे मुंहिंजी मेल फीमेल सभिनि खे शाबत आहे स्पेशली, ऐं सभिनि मूंसां कोऑपरेशन कयो आहे, निभायो आहे। सभिनी दोस्तनि जो बेहद थोराइतो हाणे जॾहिं ड्रामे जो नालो ई ज़हर ज़िंदगी आहे, ज़हर ज़िंदगी त थींदी। माशाल्लाह, हूं बि त नुक़सार जी लिखड़ी माशाल्लाह सॼी सिंध में कामयाबी आहे। तव्हां बि ख़ुशि नसीब आहियो जो एॾो वॾो प्रोजेक्ट तव्हां खयो आहे। ऐं हिन में जेके कास्ट में दोस्त सां कहिड़ा कहिड़ा आहिनि? सर, हिन में तमामु सुठी कास्ट आहे। असद कुरैशी साहब आहे, निसार शाह आहे, मंसूर मुराद साहब आहे, उस्ताद उमेद अली आहे, अब्दुल सत्तार लाड़ आहे, अज़ीज़ कमरानी, अहमद अली शेख, हबीब पावर, हाशिम भट्टी साहब, मोहम्मद आज़म मेंगल साहब, ऐं उनखां पोइ नसरी नाज़, शमा मंगी, शमीम शेख, आसमा मुनीर, आयशा अली, मुर्क मीरानी, काफ़ी आर्टिस्ट आहिनि। कोशिश कई आहे इंशाल्लाह अवां ॾिसंदड़नि जी मोट असांखे ॿुधाईंदी त ड्रामे में छा आहे, ऐं इंशाल्लाह अलाह कंदो त तव्हांखे वणंदो। पहिरियों शेड्यूल में जेके फनकार तव्हां वटि आया, आर्टिस्ट आया, उन्हनि में कंहिं तकलीफ़ ॾिनी हूंदी लाज़मी? फनकार कंहिं बि आर्टिस्ट तकलीफ़ न ॾिनी हूंदी। अञा असांजे तरफ़ां जेकर कंहिंखे तकलीफ़ आहे मां उन्हनि खां स्पेशल माज़रत कयां थो। इहो हिसो आहे प्रोजेक्ट, कमी कोताहियूं थींदियूं आहिनि, मदद करे माण्हू उन्हनि खे जॾहिं हल करे, छो जो असां पाण में हिकु फैमिली आहियूं। जेकॾहिं थोरी घणियूं ॻाल्हियुनि ते मुंहुं ख़राबु कंदासीं पोइ प्रोजेक्ट न हलंदो। माशाल्लाह, माशाल्लाह, तव्हांखे मुबारक हुजनि।